बिलावल चौक भी है ना आई सामो ये साउथ सिटी है ना सामू सामो साउथ सिटी है ये गेट तो है ना ॾाढी महांगी अस्पताल है ये हां ये सामो बिलावल हाउस तो हां ये चौकी शुरू थी बिलावल हाउस ताजे पासे में सब हाँ ये बिलावल हाउस आई तब शुरू थे ना हां शुरू आई था अरे कोई बिलावल हाउस तो असांखे टाइम ॾिनो मेमण साहब तव्हांजी महिरबानी साईं मां ख़ादिम सच में वॾे अरसे खां पोइ मुलाक़ात थी ऐं ॾाढो सुठो फोन थियो था निकिरूं असगर ऐं मां बसि पोइ हाणे अॼु मच्छी बि ॾाढी ज़बरदस्त आहे यार पकल न त अक्सर माण्हू अधु कची हूंदी आहे अधु हूंदी आहे पर कितने तो मशहूर है दाल असुल जेनियर मां पचाने वाला हा पठाण आहे साईं साईं पचाइण वारा वरी ॿियो ॾिसो कीअं पैक करे हुन में खणी आया हा, साफ़ एल्यूमिनियम जी शीट में साफ सुथरे सिस्टम हा